अव्हां खे कंहिं बार बार इहो जेको आहे न एतमाद ॾियारियो त न तव्हां ॻाए सघो था? ॾिसो, अॼु बि ॿार जॾहिं स्कूल पढ़नि था त स्कूल जे मुक़ाबलनि में ॿार के नात पढ़ंदा आहिनि, के कलाम पढ़ंदा आहिनि, के जेको आहे तिलावत कंदा आहिनि, माना मुख़्तलिफ़ उहा एक्टिविटीज़ आहिनि। ॾिसो, असां वटि अॼु बि बहिराड़ियुनि में जॾहिं के शादियूं थींदियूं आहिनि त महीनो महीनो पहिरीं, हाणे हिते नवां नाला ॾिना विया आहिनि, अॼु ढोलकी आहे, अॼु कवाली आहे जी आहे, त असां वटि महीनो पहिरीं घरनि में सहरा चया वेंदा आहिनि ऐं रोज़ानो सभु पूरो पाड़ो माइट मिट गॾु थींदा आहिनि, ढोल वॼंदो ऐं सहरा लाॾो थींदो, त पोइ उन में सभु शरीक थींदियूं आहिनि। हाणे त अलॻि सां रवाजु थी वियो आहे त बाबा सहर उन्हनि खे सॼो पार्टी खे जेके अची लाॾा सहरा चवनि, अॻ में पाण चइबा हुया, इहो कोन हूंदो त को शीदड़ुनि खे सॼो या हिननि खे सॼो त अची सहरा ॻाइनि, उन्हनि जो ठीको कोन हूंदो, ईअं ठीको कोन हूंदो उन्हनि जो, त पोइ पाण उन में इहो आहे त असीं बि ज़ाहिर पाण जॾहिं नंढा हूंदा हुआसीं सभु गॾिजी, नंढियूं वॾियूं सभु गॾिजी वेही चवंदियूं हुयूं सहरा, पोइ चवंदियूं सभु त पोइ अम्मा खे बि इहो चवंदियूं, चए तुंहिंजी धीउ जो आवाज़ु केॾो सुठो आहे, हा, चई जेको आहे न पंहिंजो आवाज़ु ॾाढो सुठो अथसि, जेकॾहिं पंहिंजो ॻाए त, या पंहिंजो जेको ॿुधंदो हो मूंखे उहो चवंदो तव्हां ॻायो, तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, त पोइ ॻाइण जे लाइ असांजे लाइ नई शइ न हुई, छो जो नंढे हूंदे खां ॾिसंदा पिया आयासीं, इहो तसलसल हलंदो पियो आयो, माना इहो असांजे कल्चर जो हिकिड़ो हिसो रहियो आहे न, हिकिड़ो इहो। ॿियो, आऊं दरगाह ते नंढे हूंदे खां इहो राग ॿुधंदी रहियसि, अॼु बि तव्हां वञो दरगाह ते, तव्हांखे उते यकतारे पोटा मिलंदा, उहे शाम थींदी ऐं उहे कलाम तव्हांखे सूफ़ी कलाम ॿुधाईंदा, ॾाढियूं फेरियूं पाईंदा, ई कंदा, ऐं सुठो हुननि जो रंग मचियल हूंदो आहे डेली जो, त आउं डेली उहो ॿुधंदी हुअसि, उते अॼु बि वेंदा आहियूं ॿुधंदा आहियूं। त उहा तव्हांजी ॻाल्हि त उतां खां अहिड़ी दुआ का थी वई जो तव्हांखे जेको आहे माशाअल्लाह पूरी दुनिया में हींअर त सुञातो वञे।